जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे सफला ग्यारस जी कथा था ॿुधूं। हिन ग्यारस जे पुण्य जो फल सभिनी ग्यारसुनि खां वधीक आहे। मनुष्य हज़ारे विर्त दान पुण्य तपस्याऊं करे तॾहिं बि हुनखे एतिरी सिद्धि प्राप्त नथी थी सघे जेतिरी सिद्धि हिन सफला ग्यारस नाहिरी महीने जे कृष्ण पक्ष जे 23-24 तारीख़ थींदी आहे। हिन ग्यारस जो विर्त सभिनी विर्तनि में श्रेष्ठ आहे। जीअं नांगनि में शेषनाग, पखियुनि में गरुड़, यज्ञनि में अश्वमेध, नंदियुनि में गंगा नदी श्रेष्ठ आहे, तीअं सभिनी ग्यारसुनि में हिन सफला ग्यारस जो विर्त सभिनी सुखनि जी खाणी आहे, जंहिंजी कथा हिन रीत आहे। चंपावती नगर में महाशक्तिवान राजा राज कंदो हो, जंहिंखे पर पुट हुआ, पर वॾो पुटु चंपक स्वभाव जो दुष्ट ऐं महापापी हो, जो वैश्यागामी ऐं व्यभिचारी हूंदो हो। राजा जो धन ख़राब कमनि में बर्बाद कंदो हो। हुनजी अहिड़ी किनी हालत ॾिसी राजा हुनखे पंहिंजे राज मां कढी छॾियो। हू चोरियूं करे, डाका हणी, रस्ते में फुर लूट करे माण्हुनि खे ॾाढो सताईंदो हो। हिकिड़े ॾींहुं सियारे जे मुंड में चंपक तरह तरह जा वीचार करे रहियो हो। हिकिड़े पीपल जे वण हेठां सुम्ही पियो। हुनखे अहिड़ी त घोड़ निंड अची वई जो ॿिए ॾींहुं मंझंदि जे वक़्तु उनखे मस त जाग थी। तॾहिं झंगल मां फल फूल मेवा पटे उन्हीअ पीपल वण हेठां अची वेही रहियो। उन्ही ॾींहुं मन अलबत उदास थी वियुसि, तंहिं करे उनखे फल फूल मेवा बि मिठा न लॻा ऐं परमात्मा खे यादि करे अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे राजाई सुख यादि करे रहियो। वेनती करणु लॻियो त हे प्रभु, मां सॼी उमिरि पाप कर्म कंदो रहियो आहियां। हाणे मां तुंहिंजे शरण अची पियो आहियां, तूं ई मुंहिंजी रक्षा कर। अहिड़ीअ तरह सॼी राति परमात्मा जो ध्यानु धारे रोईंदे गुज़ारियईं। उहा राति सफला ग्यारस जे विर्त जी हुई। तंहिं करे ईश्वर जे अटल दरबार में चंपक जे सफला ग्यारस जी रखियल विर्त क़बूल पियो ऐं उन्हीअ विर्त जे पुण्य प्रताप करे उनखे राजभाग मिलियो। 12 ॾींहुं प्रातकाल जो उन जे अॻियां हिकु महासुंदर घोड़ो अची बीठो। उहो सुंदर घोड़ो सभिनी सोननि सजनि सां सिंगारियल हो ऐं चंपक लाइ राजाई वस्त्र ऐं तरह तरह जा गहना ऐं मणिया मुंडियूं रखियल हुया। एतिरे में चंपक जे कन ते इहा आकाशवाणी पई त हे राजकुमार, तो ते परमात्मा पाण प्रसन्न थियो आहे। सफला ग्यारस जे महाफलदायक विर्त जे प्रताप सां तूं वञी पंहिंजे पिता जो राज हथ कर। इहा आकाशवाणी ॿुधी चंपक पिता वटि आयो। जॾहिं हुनजी हालति सुधरियल ॾिठई ऐं दिलि में तमामु घणो ख़ुशि थी पियो। हुनखे सॼो राजभाग ॾेई पाण ईश्वर जी भक्ति करण लाइ वन ॾांहुं रही रथियो। चंपक सफला ग्यारस जे विर्त पालण करे धर्मात्मा राजा बणिजी पियो। जेको मनुष्य हीअ विर्त शुद्ध भावना सां रखंदो, तंहिंखे हिन लोक ऐं परलोक में स्वर्ग जहिड़ो सुख मिलंदो। जय श्री कृष्ण।